ॿिए तरफ़ टिकाटे में सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठनि ते चढ़ाई करे घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। चढ़ाई दौरान पुलिस 10 खां वधीक घर पट करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त केसर महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई वई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त जवाबदारनि सां को बि वास्तो नाहे। पुलिस बिना जवाब चढ़ाई कई आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे त टिकराटे में सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठनि ते चढ़ाई करे घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। चढ़ाई दौरान पुलिस 10 खां वधीक घर पट करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त केसर महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त जवाबदारनि सां को बि वास्तो नाहे। पुलिस बिना जवाब चढ़ाई कई आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे त टिकराटे में सखर ज़िले जी मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठनि ते चढ़ाई करे घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। चढ़ाई दौरान पुलिस 10 खां वधीक घर पट करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त केसर महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे जवाबदारनि सां को बि वास्तो नाहे। पुलिस बिना जवाब चढ़ाई कई आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन त टिकराटे में सखर ज़िले जी पुलिस मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठनि ते चढ़ाई करे घर ड्राहे पट कया आहिनि। चढ़ाई दौरान पुलिस 10 खां वधीक घर पट करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे केसर महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे जवाबदारनि सां को बि वास्तो नाहे। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर लाइन ते मौजूदु आहे। मजीद, टिकराटे में सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस चढ़ाई कई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही 2 महीना अॻु में मक़तूल केसर महर जेको क़तल थियो मुबारकपुर थाणे जी हद में, उन जा कातिल गिरफ़्तार करण जे लाइ सखर पुलिस जे मुख़्तलिफ़ थाणनि जी SHO मुबारकपुर जी अॻुवाणी में पुलिस अटाला मुख़्तलिफ़ ॻोठनि जंहिंमें कटणहारो, पुठदड़ो ऐं ॿिया ॻोठ आहिनि जिन ते चढ़ायूं कयूं आहिनि जवाबदार गिरफ़्तार करण जे लाइ। ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजो इन क़तल सां को बि तालुक़ु न आहे, पर पुलिस जो चवणु आहे त जेके इन में क़तल मुलविस जवाबदार आहिनि उहे इन्हनि ॻोठनि में रहनि पिया। जी